मौलाना मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह नबी से जे मौजिज़न जो किताब लिखियो आ कुव्वतुल आशिकीन हज़ारे मौजिज़ा लिखिया थे। मोहम्मद हाशिम ठटवी जेके 11 दफ़ा निंड में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो। मौलाना मोहम्मद हाशिम ठटवी के 11 दफ़ा दीदार थियो। ए असां जे देवबंदिन जो आलिम आ साईं हज़रत मौलाना साईं अब्दुल लई घोटो साहब रहमतुल्लाह अलैह। हाँ कुरान मथे ते रखी चवंदो मांखे ख्वाब में 36 दफ़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो। जदी भी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मांखे दीदार करायो मुझे सीने ते हथ हणी करे चे अब्दुल हई हक वारी जमात थी त जमीयत उलमा इस्लाम थी इन जो साथ न छॾिजे। नारो ताणी ॿुधायो। मौलाना अब्दुल्ला घोटो रहमतुल्लाह अलैह चे तो मां ख्वाब में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को पुछा कई अल्लाह जा रसूल जमीयत उलमा इस्लाम में 2 ग्रुप थी विया आहिनि। हिकु मौलाना समीउल हक जो ग्रुप आ, ॿियो मौलाना फज़ल रहमान जो ग्रुप आ। मां कंहिंजो साथ ॾियां त अल्लाह जे रसूल नालो खणी चयो जिन उलमा जो क़ाइद फज़ल रहमान हुजे उन जो साथ ॾिजे। मज़ाक ॻाल्हि आहे जिन नबी साईं नालो खणी पारत करे त मौलाना फज़ल रहमान जो साथ ॾिजो। असांजो ताल्लुक़ भी अहिड़ी जमात सां।